उतां रैलीअ मां फारिग थी राति जो हींअर ते राति जी मानी जी विरासत लाइ वकार टाउन में शीदी ॻोठ खां अॻियां उते असांजे क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि ऐं मक़ामी संद दोस्त ऐं क़ौम जो दर्द रखंदड़ माण्हुनि पारां हीअ ॿोॾि मुतासिरनि लाइ जायूं हॉस्टल ऐं ॿिया खोले बंदोबस्तु कयो आहे। उते हींअर मानी विराई अथऊं। पंहिंजे ख़ैरपुर नाखन शाह मां आयल मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे भेनरुनि ॿारनि मर्दनि ऐं औरतुनि में ऊंदहि आहे। लाइट जो बंदोबस्तु हिते जा रज़ाकार दोस्त असांजा कनि पिया। ॾाढी ख़राबु हालत आहे माण्हुनि जी। हींअर उन्हनि खे मानी ॾिनी अथऊं राति जी। उन सां गॾु नंढड़ा ॿार जेके हिसियल आहिनि, दहशत ज़दा आहिनि, पाणी थो अचे, ॿुनूं था, मरूं था, उन्हनि ॿारनि लाइ रांदीकनि जो बंदोबस्तु कयो आहे दोस्तनि। उहे रांदीका विराया अथऊं। मानी ॾिनी अथनि, जलेबियूं ॾिनियूं अथऊं, मॉस्पेल ॾिनो अथऊं त जीअं मच्छर न पटीनि। हींअर डेंगी जो ख़तरो आहे, कालरा जो ख़तरो आहे, दस्त उल्टी जी बीमारियुनि जो ख़तरो आहे। हिते जा नौजवान साथी माजिद अब्बासी, ताहिर मेमण, आसिफ पालारी, कदीर बलोच, राशिद अब्बासी, हिते जा खोसा दोस्त, कदीर वारा ऐं ॿिया, इन्हनि सभिनी वॾी हिमत कई आहे। ऐं शाबाश कंदुसि माजिद संदसि टीम खे ऐं दोस्तनि खे जेके राति जे हिन टाइम ते बिजली जा कनेक्शन लॻाइण लाइ, पाणी जे बंदोबस्तु करण लाइ मसरूफ़ आहिनि। मूं उन्हनि खे चयो आहे त क़ौमी अवामी तहरीक जा माजिद अॻुवाण थियण जो तूं हक़ पियो अदा करी, ऐं ईअं संदि जे समूरियुनि पार्टियुनि जा जेके माण्हू निकितल आहिनि उहे हक़ पिया अदा कनि। पाण खे ॿ कम करणा, हिकिड़े पासे हिकिड़े पासे पाण खे मज़ामत करणी आहे त असांजो ॻोठ न ॿोड़, जिते ॿोड़ंदा अचनि पिया, कटणनि पिया, केरु छा था ॿोड़ीनि, जोई था ॿोड़ीनि, वारे, छुल, जुॾो, प्राण, मलकाणी, गारा, हिकिड़ो हुननि खे रोकणो आहे, टरी मीरवा। ऐं ॿिए पासे जेके ॿुॾल आहिनि उन्हनि खे रेस्क्यू करणो। हिकिड़ो ॿोड़ण खे रोकणो आहे, जेके ॿुॾल आहिनि उनखे कढी कंहिं जाइ ते पहुचाइणो, मानी ॾियणी आहे, ख़ुराक ॾियणी आहे। टियों कमु उन्हनि ॿिन्ही जेतिरो बल्कि उन्हनि खां वधीक ज़रूरी आहे। माण्हू चवनि था रुॻो ॿ कम कयो, कहिड़ो त जिते ॿोॾ अचे हुनखे रोकण जी कोशिशि कयो, ॿियो त जेके ॿुॾी चुका हुजनि हुनखे कढो। टियों कमु उन्हनि खे रोकणो आहे त आईंदे ईअं न थिए। त ही पंहिंजे बचनि खे 10 साल छो पढ़ाईंदा आहियो? 10 साल मैट्रिक कनि, पोइ इंटर कनि, पोइ इंजीनियरिंग, डॉक्टरी, 15 सालनि खां पोइ वञी शइ मोटंदी आहे। जो उहो पुटु या धीअ पढ़ी इंजीनियरिंग, मेडिकल, बिज़नेस, लॉ जी डिग्री वठी पोइ वरी माइटनि जी सार संभाल लहंदो। 15 साल इंतज़ारु कंदा आहियो न? या चओ बाबा जी बचे खाराए वठे, स्कूल वञे न वञे, बसि छॾ हींअर ॿार माउ जे कच्छ में ॿार हुजे हुनखे वेठो संभाले। संद में जीअं माण्हू कंदा हुआ, छॾ बसि हिन कम में लॻो पियो हुजे, बाबा ॿार ॼाओ आहे, बसि हिनखे वेठो तंजड़ में विझे वेठो संभाल। बाबा ही वॾो थींदो, हुन लाइ घर ठाहिराइणो आहे, हुनखे टुको हणाइणो आहे। न हींअर कहिड़ी बीमारी आहे, टुको छो थो हणाई, हींअर बीमारी कान्हेसि, हरू टुकनि जे खफ़े में ॿार रोईंदो। न बाबा, टुको हणाइणो आहे, पोलियो जा ड्रॉप्स पीआरणा आहिनि त अॻिते पोलियो न थिएसि। तीअं ही जेको करप्ट टोलो आहे, सिंध जा दुश्मन जिन सिंध खे ॿोड़ियो आहे, ही ॿुॾी कान्हे, सिंध ॿोड़ी वई आहे, उन्हनि खे जेकॾहिं एक्सपोज़ न कंदव, उन्हनि जे हुन जुर्म खे उघाड़ो न कंदव त हर साल हर चौथे साल ॿोड़ींदा तव्हांखे। पाण चवंदो बाबा हिन ॻाल्हि खे छॾियो, हींअर सियासी ॻाल्हियूं न कयो, बसि हींअर कयो। हू त चाहिनि था, हू त चाहिनि था त सिंधी माण्हू पाण वञी ॿोॾि मुतासिर खे कढी उन्हनि जी मदद करे पोइ दरबदर थी पाण जेॾा वणेसि तेॾा वञनि। असीं बाधा बेमयार जो वेठा हुजूं, पोइ वरी इमदाद असीं खाई वञूं इन्हनि जे नाले में वठी। सिंध हुकूमत खे हींअर छा करणु खपंदो? यकदम कराची कंहिंजो हिन जे पीउ जो आहे छा? कराची असांजो आहे न? कराची जेके ॿोॾि मुतासिर वेठा आहिनि, हिन हॉस्टल छिच ते उन्हनि जो आहे न? उन्हनि खे घस कोन था ॾियनि कराची अचण जो।
इन लाइ जेकॾहिं 5000 एकड़नि ते भला 1000 एकड़नि ते टेंट सिटी क़ाइमु कंदा इहे ज़मीनूं कंहिंजियूं आहिनि काठोड़ वटि मलीर वटि गॾा असांजियूं आहिनि न असांजे अबंदालनि जूं आहिनि सिंधियुनि जूं आहिनि जेके ॿुॾल आहिनि उन्हनि जूं आहिनि उन्हनि खे उते आबाद करण जे बजाए चवनि था भले ई सिंध जो माण्हू बुछड़ो थिए दर बदर थिए तंहिं करे ज़बरदस्त कमु आहे पाण खे पंहिंजी मतीअ जो करिणो आहे हुननि घटिया ऐं नाअहल ऐं किरनि ऐं चोर ऐं लुटेरनि ऐं डाकुअनि खे मजबूर करिणो आहे त हू सदन हिसे जो कमु कनि कोन था कनि रुगो लुट मार में मसरूफ़ ऐं हैदराबाद जी इंतिज़ामिया आख़िरी ॻाल्हि जेका चए हिते छो वेठो हीअ तव्हांजे पीउ जी शइ आहे छो वेठो तव्हांजे बाबो खणी आयो आहे टके जा ऑफिसर टके जा माण्हू अॼु हिते आयो लत लॻंदो सुभाणे ॿिए ज़िले में वेठा हूंदव तव्हांजे बाबे जो शहर आहे हैदराबाद या दादू या लाड़काणो या कराची या सखर या शिकारपुर या बदीन या ठठो सिंध जे माण्हुनि जो शहर आहे जीअं ही घर आहे जंहिंमें वेठो आहियां हिते पाणी पीआं घर धणी मूंखे पाणी ॾेसि घर धणी मूंखे सोफ़ा ॾे कुर्सी ॾे जेको वणे थो ॾे घर धणी जो आहे न त हीअ सिंध असां सभिनी जी आहे ऐं सरकारी इमारतूं ताईं वरी बाबे जूं खणी आया आहियो सरकारी इमारतूं सिंध सरकार जूं आहिनि न सिंध सरकार पैसा किथां थी आणे पंहिंजे खीसे में था ॾियनि उहे टैक्स असांजा आहिनि असांजे पैसनि ते हलनि पघारूं असांजे पैसनि ते पिया खणनि न ज़मीनूं बि असांजियूं आहिनि न पाणी बि असांजो आहे फसल बि असांजा आहिनि मिल्कियतूं बि असांजियूं आहिनि वण असांजा आहिनि कोयलो असांजो आहे पेट्रोल असांजो आहे गैस असांजी आहे उन ते टोपी निराड़ ते पुट सिचिया हलनि हिते छो वेठा आहियो तव्हांजे बाबे जी शइ कान्हे हिते जेकॾहिं हिननि खे सिंध जे हैदराबाद जे कंहिं बि किथे आदल माण्हूअ खे कढण जी कोशिशि कयो तव्हांखे होए होए करे सॼे सिंध में जूता हणंदा माण्हू तंहिंजे करे जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे लॾाइण जी कोशिशि कयो उहे माण्हू घेरो कंदा ऐं सॼे सिंध में ॿुधाईंदासीं त फलाणे ऑफिसर ॿोध मुतासिरनि खे मदद करण जे बजाए उन्हनि खे लॾाइण जी कोशिशि कई आहे जेको उन्हनि खे चए त तव्हां निकिरी होॾा हलो जे होॾा सुठो बंदोबस्तु कयो त पहिरीं ॾेखारियो पहिरीं असांजा नुमाइंदा वठी वञी ॾेखारियो त हीअ हुन खां बहितर बंदोबस्तु आहे हेॾा अचो पर जे बंदोबस्तु न आहे त पोइ जेके जिते वेठा आहिनि उन खां उथारण जी कोशिशि कंदा तव्हांखे होए होए करे कुतो 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 करे सॼे सिंध में ज़लील करे छॾींदासीं ऐं तव्हांजो घेराव कंदासीं ऐं जे ज़रूरत पई त जेको ॿोध मुतासिरनि ते हमलावर थींदो जे ज़रूरत पई सिंध जा माण्हू हुनखे पाधर हणंदा इहो सम्झो हुनखे जूता हणंदा जेको सिंध जे ॿोध मुतासिरनि माण्हुनि खे अञा वधीक दरबदर करण जी कोशिशि कंदो दिमाग़ पंहिंजो दोई कढी करे दिमाग़ मां कढी करे या मगी त तव्हां जेको दिमाग़ ख़राबु करे ॿोध मुतासिरनि खे हिते छो वेठो तंहिंजे करे हीउ ज़बरदस्त कमु आहे जेको तव्हीं हड़ा वड़ा सभु हिक ॿिए खे बिजली पिया लॻारायो को गटर जो पाणी पियो साफ़ करे को रली पियो विछाए ईअं पाण सभिनी खे असीं लॻा पिया आहियूं तव्हीं ॾिसो पिया रोज़ केॾी महिल वेठा आहियूं खेसाना ते केॾी महिल वेठा आहियूं वाड़कियूं वसियूं केॾी महिल वेठा आहियूं बदीन रोड केॾी महिल टंडो मोहम्मद ख़ान केॾी महिल हाला रोड केॾी महिल जाम छोरो केॾी महिल दरिया जे किनारे ते पाण खे इहो कंहिंजो थोरो कोन था कयूं इन ई क़ौम तव्हीं बि कंहिंजो थोरो कोन था कयो इन ई क़ौम जा बचा आहियो जेका क़ौम हींअर दरबदर इन क़ौम जो तव्हीं हिसो आहियो केरु कंहिं ते थोरो कोन थो करे हीउ तव्हांजो फ़र्ज़ु आहे ऐं सॼे सिंध खे उहो फ़र्ज़ु निभाइणो महिरबानी